डिगड़ी शहर में शीदीअ कंडो शीदीअ जी सूरत में जीलानी ऐं टालपुरनि खां नज़र अचनि था। कंडो शीदी टंडे बागे खां मौजूदा डिगड़ी शहर जे पडनि जी तरफ़ आयो हो। डिगड़ी शहर में गागू शीदीअ जी सुञाणप ख़ूबसूरत छोकिरनि खे पसंदि करणु रही। गागू शीदीअ डिगड़ी शहर में टंडो जान मोहम्मद रोड ते हिकु होटल बि ठाही हुई। हू अक्सर सिंध जे लाड़ वारे पासे लॻंदड़ मेलनि में होटलूं लॻाईंदो हो। गागू शीदीअ जो मेलनि, मलाखड़नि ऐं सुहिणनि छोकिरनि खे पसंदि करण जे हवाले सां डिगड़ी शहर में थींदड़ कचहरियुनि में तंज़ो मज़ाह सां ज़िक्र कयो वेंदो हो। डिगड़ी शहर में रहंदड़ कंबराणी बिरादरीअ जे बहितरीनु उस्तादनि में मोहम्मद जुमन कंबराणीअ प्राइमरी स्कूल टीचर, नूर मोहम्मद कंबराणीअ प्राइमरी स्कूल टीचर ऐं मोहम्मद रमज़ान जेको हींअर तालका एजुकेशन ऑफिसर तौरु पंहिंजूं ख़िदमतूं सरअंजाम ॾेई रहियो आहे।